अस्सलामुअलैकुम दोस्तों। मेगा सोप सीरियल पंजाबी ड्रामा जे ईंदड़ नई एपिसोड्स में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे। छा वॾेरो चाकर ख़ान सांवल वारनि खे छॾे ॾींदो, छा वॾेरो रावल ख़ान बची वेंदो, इन सॼी तफ़सीलात ॼाणण खां पहिरियां महिरबानी करे जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त दोस्तों महिरबानी करे असां हर वीडियो में चवंदा आहियूं महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा जी हर ईंदड़ नई नोटिफिकेशन सभ खां पहिरियां अवां ॿाहिरनि ताईं वक़्तनि पहुची सघे ऐं कमेंट सेक्शन में पंहिंजो क़ीमती राय ॾियणु न विसारींदा। दोस्तों हाणे हलूं था पंहिंजी मेन ॻाल्हि ॿोल तरफ़। जीअं त मेगा सोप सीरियल पंजाबी जे ईंदड़ नई एपिसोड्स में तव्हां ॾिसंदो त वॾेरो चाकर ख़ान सावल ख़ान खे छॾे ॾींदो, हुनखे पहिरियां सज़ा ॾींदो, पोइ हुनखे छॾे ॾींदो। ॿिए तरफ़ तव्हां ॾिसंदो त वॾेरो रावल ख़ान बची वेंदो ऐं ईंदड़ एपिसोड में तमामु घणो मज़ो थींदो। ऐं होॾां ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटि मिलंदो त जाबिर ख़ान पंहिंजे भाउ सां ॻाल्हियूं कंदो, चवंदो त वॾेरो चाकर ख़ान वॾो कमीनो शख़्स आहे। जेकॾहिं हुनखे थोरी बि कंहिंजी ख़बर पई, जेकॾहिं असांजे न ख़बर पई त असां हुनखे मारियो आहे या रूंडे वारनि मारियो आहे, उहो गोली हणंदे देरि न कंदो। दोस्तों हीउ ड्रामो तमामु ख़ूबसूरत थियण वारो आहे। तव्हां गुज़िरियल किस्तनि में ॾिठो आहे त हिन में एक्शन बि ॾेखारियो वियो आहे ऐं ईंदड़ एपिसोड में तमामु घणो मज़ो थींदो। हीउ ड्रामो तकरार नज़र ज़िंदगी जो रिकॉर्ड तोड़े छॾींदो। पाप नगर जंहिंजे अॻियां कुझु बि न आहे। दोस्तों असांजो रिपोर्ट अव्हांखे कीअं लॻो, जेकॾहिं पसंदि आयो हुजे त महिरबानी करे पंहिंजो क़ीमती राय कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।